अचे थो त यादगिरियूं तहे दामन खणी वेंदासीं। यादगिरियूं तहे दामन खणी वेंदासीं। उम्मीद आहे त कंहिंखे न कंहिंखे वणी वेंदासीं। असीं त आहियूं गुलाब जे गुल वांगुरु, कुझु घड़ियूं टारीअ ते रही पोइ छणी वेंदासीं। चोसुठो हुयो ऐं मां चयो त अॼु असां हूअं त असां सदाईं सॼी संगत असांजी तक़रीबन हिते पिया मिलंदा रहंदा आहियूं, पोइ वेहंदा आहियूं त कॾहिं न कॾहिं कुझु न कुझु माना थींदो आहे। अॻे दफ़े मिलियासीं त हिन हथे सां तक़रीर वारी हणी विधीसीं हिकिड़ी क्लिप। सो वरी अॼु गॾिया आहियूं त अलीगुल जे हिन आस्थाने ते हे वीचारो ॾाढी ख़िदमत कंदो आहे, महिमान नवाज़ आहे ॾाढो। जंहिं छत ते नलको लॻल आहे, जंहिं छत ते नलको लॻल आहे, दुनिया में मशहूर थी वियो आहे। माण्हू परे परे खां ॾिसण छत बिल्कुलु नाने गामण जे पोयों लॻल आहे। मूंखे हाणे इन जे नलके ते गामूअ खे इहो साड़ थी पियो आहे। गामू थो चए थी वाइदो आहे मां पंहिंजी छत ते ट्यूबवेल न हणायां। सोलर ते ट्यूबवेल एॾी वॾी हुन मशीन हूंदी आहे जो इहो सॼी हिन जी जाइ धड़की धड़की किरी पवंदी। ट्यूबवेल न हण, पोइ बि जेकॾहिं तोखे हणणो आहे पोइ बि को मोटर वग़ैरह हण जंहिंमें पंहिंजे लेखे पाणी आबशार जे ज़रिए हलंदो। नंढे हूंदे खां हिकिड़ो चर्चो हणंदा ईंदा आहियूं गामू खे, दिलि ते अॼु बि वरी उहो साॻियो ई रिपीट करे हणां। हेॾो वॾो मुंहुं खणी घुमींदो थकिजी नथो पए। अदा नाना शाइरी नाना अदा जीअं हैदर माना शुरूआति में माना हिकिड़ो शेर ॿुधायो ॾाढो ज़बरदस्त आहे, त वरी मां वरी उनखे हैदर खे जवाबु ॾींदो उन शेर थींदो। त शाइर चवे थो त आना मेरी कब्र पे अकेले, आना मेरी कब्र पे अकेले, ये चितरी के केले, ये चितरी के केले। यार वाह, हाणे ख़बर पियो त मां विच में ॻाल्हाइण ॿोलाइण छो छॾियो मां। असांखे बि महिमान कुटे वॾा ॾींहं थिया, मां पठाए पुसाए कया। हाणे मां वरी हिन जवाबु ॾिनो आहे त मां कोशिशि थो कयां। मुंहिंजो जेको हाल आहे चए थो त तबियत बि गरम न थई, चेहरो बि नरम न थई। हा साईं, तबियत बि गरम न थई, चेहरो बि नरम न थई, गॾु खाई करे तो गिलाऊं अखियुनि में त शर्म ई न थई। गामू लजी छो थो थिए साईं। अचो हे असांजो चापू में ॾाढी सारो फनकार वेठो आहे। हे जेको असां सभिनि जे पीउ जहिड़ो थो लॻे, हाणे उहो ॻाल्हाईंदो दोस्त ॾाढा ॻाल्हाईंदा। अलीगुल जे पुट खे छा था कैमरा त हेॾो छो थो बांबड़ा पोयों बांबड़ा पंहिंजो थो अचे। माफ़ कजो जी। अर्ज़ु कयो आहे त बांगो हुजां महबूब जो मत वेतर वेढ़ा को। मां तव्हांखे चयो न कुकड़ जो पुटु। बांगो हुजां महबूब जो। सही अर्ज़ु कयो आहे त बांगो हुजां महबूब जो मत वेतर वेढ़ा को। पिरी लाहे मेलन में हुत हाकिम ॾियो होको, बगड़ ॾे भड़को मत केई कुकड़ केरे। वाह साईं, मां शेर कयो आहे अर्ज़ु। शेर आयो आहे त पिरीअ जे प्यार में खोलियोसीं कबाड़ जो गाॾो, पिरीअ जे प्यार में खोलियोसीं कबाड़ जो गाॾो, हाणे क़बर मां उथी अचे ॾाढो त बि पैसा आहिनि पिरीअ जा। अरे ॿियो अर्ज़ु कयो आहे त पिरीअ जे पार ॾांहुं आयो कुतो आयो कारो। कुतो आयो कुतो आयो कारो, कारे रंग वारा पाण न सम्झनि। हा साईं, पिरीअ जे पार ॾांहुं कुतो आयो कारो, ही वाहिद वीचारो कुर्बान नी कुते। मां तव्हांखे चयो साईं पहिरियों त मां वल्गर कचहरी में वेठो आहियां। वल्गर जी ॻाल्हि निकिती आहे। वही दकड़े साहब जो शेर यादि अचे। वाह साईं, वाह साईं, ताज़ो शेर आहे। आख़िर में लिखियो अथई अञा हलंदड़ आहे, माना मुकमल न थियो आहे, अञा पचे थो। वही दकड़ो चए थो, फरमाए न चवंदो मां एॾो भलो शाइर न चए थो। हाणे उन जे ई टोन में ॿुधाईंदुमि। जी जी। दिल मुंहिंजी चरिया चरिया के छा कयां, भी खिली वठो पोइ ॿुधाए। बुत बुत इधर बुत। त हीअ लाइन दसम करण दे। अच्छा वरी मां छा कयां चईम या छा, वरी रिपीट। दिल मुंहिंजी चरिया चरिया के छा कयां, यादि तुंहिंजी वरिया वरिया के छा कयां, तुंहिंजी मूंखां सवाइ सरी आहे वई,
मुंहिंजी कोन सरिया सरीअ खे छा कयां? छा कयां? आहे छा कयां? डॉक्टर मटा डॉक्टर मटा हेठां लिखियो त हलंदड़ टू बी कंटिन्यूड। माना शहर मुकमल न थियो आहे अञा। माना जो पार्ट 2 ईंदो। हा ईंदो। अच्छा अच्छा। अदा हाणे तव्हां दोस्तनि जा वॾा कुर्ब वॾा अहसान तव्हां आया आहियो ऐं हक़ीक़त इहा आहे तव्हांखे रोस्ट कबाब बि खाराए सघजनि पिया। पर जीअं त आर्टिस्ट उहे माण्हू आहिनि जो हर जॻह ते जिथे वेंदा आहिनि महफ़िलूं मचंदियूं आहिनि रोस्ट कबाब खाईंदा आहियो, तव्हां मुंहिंजी दाल ऐं चांवर क़बूल कया। इहो न ज़रूरी आहे तूं दाल चांवर असांखे ॿुधायो। अब इहा असांजा वॾा खाई मरी विया। इहो असां सकाफ़ती खाधो आहे। दाल चांवर असांजो सकाफ़ती खाधो आहे। दाल चांवरनि खाइण खां पोइ हिन ख़बर मूंखे कन में छा थियो चई हिन दावत में मज़ो न कयो आहे, मूंखे रोक पैसा बि वठी दोस्तो सही हुई न कल वेठा ते बारबेक्यू नाइट ते अॼु वरी दाल चांवर कंहिं महिल रोस्ट हुया। ॾिसो न त असांजी हक़ीक़त इहा आहे असां पंहिंजो जेके बि टीहनि पंटीहनि खां मथे चढ़नि न उनखे कोशिशि इहा कजे त सादा खाधा खाइनि जीअं हुननि जो पेट हज़म करे सघे। त वरी महिरबानी दोस्तो जी भाउ